इलेक्शन का जस्ट पहिरियों 2.5-3 साल पहिरियों ही ॻाल्हि आहे, हीअं ई हिकु मंच हो, मोदी साहिब जी सभा हुई। आई वॉज नॉट इलेक्टेड, कैंडिडेट हुयमि मां, त मंच ते मोदी जी हुया। सभा ख़तमु थी, सभा ख़तमु थियण खां पोइ मोदी जी हिक खां पोइ हिकु सभिनि जो अभिवादन पिया करनि, सभिनि सां मिलनि पिया। मुंहिंजी उहा फर्स्ट फेस टू फेस मुलाक़ात हुई देश जे प्रधानमंत्री सां। आई वॉज वेरी कंफ्यूज़, ख़ुशी त ॾाढी हुई, हार्ट रेट मतिलबु तव्हां वीचारे नथा सघो। आई वॉज वेरी हैप्पी, बट डपु बि पियो थिए कि देश जा प्रधानमंत्री आहिनि, मां मिलंदमि त छा चवंदमि उन्हनि सां, कीअं ग्रीट कंदमि उन्हनि खे। बाय द टाइम मां कुझु चवां, हुन खां पहिरियों मोदी जी चयनि कहिड़ो हाल आहे। आई वॉज स्टक एट द मोमेंट, मूंखे अखियुनि में पाणी हो कि भाई असां हमेशह चवंदा आहियूं सिंधी आहियूं, फ़ख़ुरु आहे। एंड दैट मोमेंट आई फेल्ट सो प्राउड कि मां सिंधी आहियां।